सचो सतरंग। पांच साहब संत सतराम धाम राड़की साहब जी इन प्यार भरी भूमि थे साई विस्पत जे शुभ अवसर ते उन सचे साई जी रहमत में आई सोड़ी प्यार भरी घड़ियों में सब भावरन भेनरन ऐसी संगत के पूज देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐ वाधाई। साई विस्पत उन्हीं सचे साई जे जन्म जी याद में एक खुशी भरे त्योहार उन्हीं सचे साई जो जन्म तो असांजे सुधार लाए थे असांखे पंहिंजे जीवन जो सुधार करणो आहे, पंहिंजी जिंदगी के बनाइणो आहे, पंहिंजी जिंदगी के ठाहिणो आहे ऐं उन जीवन जे सुधार जे लाइ असां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं त जीअं असां पंहिंजी जिंदगी के बनायूं। असां सभु इंसान तो बणिजी आयासीं पर इंसान थींदासीं तॾहिं जॾहिं इंसानियत सां भरियल हूंदासीं, जॾहिं उहा ऊंचाई उहा बहितरी असांजे जीवन में ईंदी ऐं ऊंचाई ऐं बहितरी असां पंहिंजी जिंदगी में इन्हीं करे चाहींदा आहियूं त जीअं असां सदाई सुखी रहूं, सदाई खुश ऐं खुशहाल रहूं, सदाई सुखी ऐं समृद्ध रहूं, सदाई आनंद ऐं बेहतरी में रहूं ऐं इन जे लाइ त जीअं असां सुखी ऐं समृद्ध रहूं असां सभिनी खे जेके भी इंसान आहियूं उनजे लाइ कुछ करणो पवंदो आहे, छाकाणि त असां सभु इंसान ईमान या कर्मनि ते यकीन रखंदा आहियूं। जेकॾहिं ईमान ऐं कर्म असांजा चङा हूंदा त पोइ सुख समृद्धि खुशी खुशहाली वह सब पंहिंजो पाण रहंदी। आमतौर असां इंसान जेको पंहिंजो पाण खे चङो सम्झंदा आहियूं ऐं उन में सम्झंदा आहियूं त असां जहिड़ो कोई आहे बि न, असांजा कर्म असांजा अहमाल असांजो सभु कुझु चङो आहे ऐं सभु पंहिंजो पाण खे बहितर सम्झंदा आहियूं। पर हक़ीक़त में सच्चाई उहा हूंदी आहे त जॾहिं उन सचे साईं जी नज़र में चङा हुजूं, जॾहिं उन मालिक जी नज़र में चङा हुजूं, जॾहिं उन ईश्वर उन प्रभु जी नज़र में चङा हुजूं
पंहिंजो पाण खे असां सभु चङो सम्झंदा आहियूं। असां सम्झंदा आहियूं त असांखां को ग़लती थींदी न आहे। असां जहिड़ो को चङो हूंदो ई न आहे। पाण खे चङो सम्झी करे असां केतिरो अहंकार में हूंदा आहियूं, केतिरी वॾाई में हूंदा आहियूं। ऐं एसि ताईं जो पंहिंजी चङाई जे लाइ त असां केतिरी बि हा मणी सघूं था, का बि कसम खणी सघूं था, का बि सच्चाई चई सघूं था, पर असल ॻाल्हि हूंदी आहे त उन मालिक जी नज़र में चङा आहियूं या न, उनजी नज़र में कीअं आहे। ठीक है जी, असां एग्ज़ाम ॾींदा आहियूं। जॾहिं असां पेपर ॾेई ईंदा आहियूं त पोइ असां पंहिंजी अकुल समझ बुद्धि सां उहो बिल्कुलु सही करे ईंदा आहियूं। जेको असां सही सम्झंदा आहियूं उहो ई कंदा आहियूं, ग़लति असां छो कंदासीं। जेका ॻाल्हि असांखे सही हूंदी आहे उहा ई लिखंदा आहियूं। ऐं कोई असांखे पुछे बि सही त असां चवंदासीं बिल्कुलु असां सही लिखिया आहे, असांजो 100% बिल्कुलु सही आहे। न त बि एतिरो ॿुधाए छॾंदासीं भई हेतिरो थोरो घटि थियो आहे, बाक़ी हे त बिल्कुलु कोई चैलेंज ई नथो करे सघे। असां एतिरा ख़ुशि हूंदा आहियूं, एतिरो सम्झंदा आहियूं त बिल्कुलु मां कुझु ग़लति कयो ई न आहे। असां सभु कुझु चऊं, सॼी हाम हणूं, सभु कुझु कयूं, पर रिज़ल्ट असांजे हथ आहे। हक़ीक़त पतो तॾहिं पवंदो जॾहिं रिज़ल्ट साम्हूं ईंदो। ऐं सही बि रिज़ल्ट खे मञियो वेंदो, कोई असांजे चवण खे या हा मञण खे या कुझु बि चऊं त उनखे न सम्झो वेंदो आहे। ऐं सॼो रिज़ल्ट उन पेपर खे चेक करण वारे जे हथ हूंदो आहे। असांजे हथ कुझु कोन हूंदो। जेकॾहिं उनजी नज़र में सही आहे त असां पास आहियूं, जेकॾहिं उनजी नज़र में सही न आहे त असां ग़लति आहियूं, असां नापास आहियूं। साॻे नमूने असांजो जीवन आहे। असां त सभु चवंदा आहियूं असां सही कयोसीं, ऐं पेपर ॾियण उहो वरी असांजे मर्ज़ी आहे। असां जेको बि कुझु कयूं उनखे कोई चैलेंज न हूंदो आहे। असांखे पेपर मिले, असां कुझु बि लिखी अचूं, असांजा सही जवाब लिखी अचूं, हरू भरू के ॻाल्हियूं लिखी अचूं, कोई कहाणियूं लिखी अचूं, कोई सॉन्ग्स लिखी अचूं, कोई लफ़्ज़ लिखी अचूं, के बहितर चवणियूं लिखी अचूं, कुझु बि चई लिखी अचूं, असांखे कोई नथो चई सघे त पेपर में छा लिखियो। वो असांखे टाइम ॾे, हेतिरे टाइम में तव्हांखे पेपर पूरो करणो आहे, पर जेको बि कुझु लिखो। असांखे कोई बि पेपर हाल में रोके थोड़ी सघंदो त इहो न लिखो, पर रिज़ल्ट चेक करण जे वास आहे। हू ॾिसंदो त छा सही आहे, छा ग़लति आहे। साॻे नमूने असांजी ज़िंदगी उहा त असांजे वास आहे। असां कहिड़ी बि गुज़ारियूं, कुझु बि कयूं, असां पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियूं। कोई चई थोड़ी थो सघे। कुझु बि सोचूं, काई ॻाल्हि बि कयूं, पर नतीजो उहो ई मिलंदो जेको कंदासीं। तंहिंजे करे असांजो आम जीवन जेको बि आहे, असां इहो न ॾिसंदा आहियूं उन मालिक जी नज़र में पास आहियूं या न आहियूं। असां पंहिंजो पाण खे पास करे छॾींदा आहियूं, पंहिंजो पाण खे सही कंदा आहियूं। अॼु ताईं कंहिं हिकिड़े पेपर ॾियण वारे चयो आहे त मां सही न आहे लिखियो। हर को चवंदो मां बिल्कुलु ठीकु करे आयुमि, मां में का कमी आहे ई न। पर
रिजल्ट उनजे हाथ में आहे। ऐं हक़ीक़त में जेकॾहिं असां पाण ते नज़र रखूं त रिज़ल्ट उनजे हथ में आहे। उनजी नज़र में सही हुजे त पोइ कंहिं दुख जो जवाज़ बि कोन्हे रहंदो। असां हणंदा ॿिए ते आहियूं पर आहे पंहिंजी कई, छाकाणि सिर्फ़ु पंहिंजो पाण खे सही सम्झंदा आहियूं। जेकॾहिं असां ॾिसूं न उनजी नज़र में सही हुजो त पोइ कोई तकलीफ़ छो दुख छो थिए। मुझे हिकिड़ो मिसाल आहे, हिकिड़ो राजकुमार जंगल में सैर जे लाइ वियो ऐं सैर कंदे हुनखे साम्हूं हरण ॾिसण में आयो। जीअं हिन हरण खे ॾिठो त हिन पंहिंजो तीर खयो, हरण जो शिकार कयो ऐं हिकदमि घोड़े ताईं कमान में तीर चाढ़े हिन हरण खे हयो ऐं हरण खे जीअं तीर लॻो हू रड़कंदे किरियो, थोरी राति में ऐं जीअं हिन आवाज़ ॿुधो हो मां त हरण मारियो, हे त इंसान जो आवाज़ आहे। ऐं हिकदमि घोड़े ते उन जॻह ते पहुतो त एक्चुअली को साम्हूं ऋषि जो कंहिं संत जो आश्रम हो, उते केतिरा ई ॿार उहे पंहिंजे कम में मशगूल आहे। हे बि कंहिं कम सां वञी रहियो, हिनखे एक्चुअली हरण जी खलपात हले। हरण न हो पर हरण जी हिनखे कपिड़े तौर खलपात हले त ही हिकदमि ॾकी वियो, चयो मां त इंसान खे मारियो। हिकदमि जीअं ख़ौफ़ थियो, साम्हूं ॾिठो त साम्हूं ई आश्रम आहे ऐं आश्रम में काफ़ी ॿार आहिनि। छो जो आश्रम के संत खे पतो पवंदो त माण्हू खे कुझु थियो आहे, ॿार मोह आहे त मूंखे वठी कंदा, ऐं ख़ौफ़ मां पंहिंजो घोड़ो डोड़ायो ऐं सिधो घोड़ो भॼाए करे निकितो, सिधो महल में आयो। महल में पहुची करे पंहिंजे पीउ राजा खे चयो त मूंखां ही थियो आहे। राजा हिनखे चयो तूं ग़लति कयो, तूं जेको बि कयो तोखे ठीकु आहे, तीर लॻो, तूं हरण सम्झो पर तोखे भॼणो न हो। थी सघे थो उहो ठीकु हुजे, ढक लॻो हुजे, भई जेसिताईं थी सघे थो तड़फी तड़फी हुते मरी वियो हुजे खून में, तोखे खणी करे आश्रम में पहुचाइणो हो, भई कंहिं नमूने जी उहो बचे, पोइ खणी रिज़ल्ट कोई बि अचे। पर ग़लती थी आहे इन करे हाल त मां तोसां गॾिजी करे पाण सिधो आश्रम ते हलूं था। नहीं हिकदमि पंहिंजे महल खां निकिता, इंसान निकिरंदो ॾिसी सभु जेके बि हुया सिपे सालार वज़ीरा ॿ टे सभु जे पोइतां हिकदमि हलिया और सॼी। जीअं राजा आयो पियो पुटु आश्रम ते पहुता त उन संत जीअं ई साम्हूं ॾिठो, ॿाहिरि निकिरी करे जो स्वागत कयो, हिननि खे अंदरि वठी आयो ऐं जेका उनजी इज़त में फल फ्रूट उहो रखियो त हिननि जो त मुंहुं लथो पियो, वज़ीर वर्ग बि पतो पवंदो ॻाल्हि छा आहे। त जीअं हिननि सभु कुझु रखियो त राजा ऐं जो पुटु ॿिन्ही जा मुंहुं लथल त राजा संत खे ॿई ॿाहूं ॿधी हथ जोड़े करे वेनती कई त मूंखे ॾाढी शर्मसारी आहे जे ॿार को ग़लती थी आहे,
उन हरण समझी कर तीर लगायो, पर ॿार जो नुक़सान थियो तंहिंजे करे ॾाढी ॾुखी ॻाल्हि थी। तंहिंजे करे असां माफ़ी वठिणा आहियूं। मुंहिंजो ॿार बि कॾा राजकुमार जेका सज़ा तव्हां ॾियणु चाहियो उनखे ॾियो। मां पंहिंजो पुरु तव्हांजे हवाले कयो थो। जेका ई सज़ा ॾोह कयो आहे, कसूर कयो आहे, ॾिसी करे पोइ करणु खपंदो। तंहिंजे करे जेका ई सज़ा ॾियो उनखे ॾियो। उन संत चयुसि कि कहिड़ो कसूर, कहिड़ी सज़ा, कहिड़े ॿार खे धक लॻो आहे या कहिड़ो मूंखे को पतो बि कोन्हे। अहिड़ी का चीज़ ख़बर मादे त न आई आहे भई कंहिंखे को तीर बि लॻो आहे, कंहिंखे को नुक़सान बि थियो आहे। तूं चए थो त ॿार मूं आहे, पर मूंखे त अहिड़ो कोई इतला बि न आहे कंहिंखे कुझु थियो बि आहे। तंहिंजे करे अहिड़ो कुझु आहे ई न। संत खिलियो कि जेको बि आहे तव्हां थोरो फ्रूट खायो, मुंचो न सही। असां को एॾो वॾो कसूर थियो आहे, असां कीअं कयूं? असां माफ़ी जे लाइ आया आहियूं। संत छोकिरे खे चए पुटु ॿार, जेके ॿार आहिनि, ॿार वञी करे ॾिस, कोई खुटंदो आहे, कंहिंखे धक आहे, कोई कुझु आहे, या तूं चवंदो मरी पियो आहे, जेकॾहिं कोई अहिड़ो कुझु आहे त ॾिस। तो राजकुमार ॿाहिरि वियो, ॾिठे सभु पंहिंजी शेवा में, पंहिंजी पढ़ाई में सभु लॻा पिया आहिनि। त उन्हनि जीअं ॾिठो त उन हिकिड़े ॿार खे उठायो, चयसि तीर त हिन खे लॻो, हे ओड़ी महिल किरियो, घायल थियो, मरण वांगुरु तड़फे पियो। संचो ॾिसेसि छा अथसि, किथे तीर अथसि, कीअं अथसि, तोखे को निशान न पवंदो। तॾहिं राजा संत खे चयो, चयसि इहा त हक़ीक़त आहे, हिनखे तीर लॻो आहे, इहा त सच्चाई आहे, तड़फियो आहे, बाक़ी हिन निशान बि कोन्हे। मूंखे हुनजी वजह ॿुधाए, उहो छा आहे, कारण छा आहे? छोकिरो बि साॻियो आहे, मुंहिंजो पुटु बि अहिड़ो वाइदो वाइड़ो कोन्हे, एतिरो समझदार आहे कि वरी राजा थियणो आहे। मुंहिंजी शिक्षा ऐं तरबियत सभु ठीकु थियल आहे, पुलियो थियो कीअं? तॾहिं संत मुस्कुरायो। हुन चयो त हक़ीक़त में जेको असांजो आश्रम आहे न, उहो त सदाईं मालिक जो नाम, ध्यान, सिमरन, सत्संग, सत्कर्म, चंगाई, पहुतरताई, नज़र नियत जी भलाई, पुण्य, सवाब, हर चङो कमु थींदो रहंदो आहे। हिते असांखे एतिरो बहितर बनाए रखियो आहे, जे उहा शिक्षा न ॾिनी आहे त ॿिए खे ॾिसो। हिते असांजी समझ में हर को पंहिंजो पाण खे ॾिसे, पंहिंजो पाण खे जाचे त मां कीअं। आमतौर इंसान सभु ॿियनि खे ॾिसंदा आहिनि, हिते असांखे ॿियनि जी समझ हलंदी न आहे। हर को पाण खे ॾिसे त मां कीअं, बसि पंहिंजो पाण खे सुधारे, पंहिंजो पाण खे ॾिसे, पंहिंजो पाण खे मालिक जी नज़र में चङो सम्झे, नज़र पंहिंजो पाण ते हुजे। इन करे हिते सदाई पुण्य, बहितरी ऐं नाम, ध्यान, सिमरन, स्वाध्याय यानी पंहिंजो पाण खे ॾिसणु हलंदो रहंदो आहे। इन करे हिते कोई पाप थींदो ई न आहे, ग़लति नज़र या नियत ते खजंदी ई न आहे, कुझु ग़लति थींदो ई न आहे। जॾहिं ग़लति थींदो ई न, पाप थींदो ई न, त उते दुख कीअं ईंदो? तंहिंजे करे सदाई पुण्य चङाई हलंदी आहे। कोई दुख, कोई साम्हूं वारो को तीर अचे बि सही, उहो अची करे पंहिंजो पाण सुख में बदिलजी वेंदो आहे। तंहिंजे करे हिते कोई दुख खे तकलीफ़ थींदी न आहे, पंहिंजो पाण सभु दुख से थी वेंदो। तंहिंजे करे असां में ऐं उन्हनि संतनि में
इहो फ़र्क़ु हूंदो आहे त असां हमेशह ॿिए खे ॾिसनि, हू चवंदा आहिनि न पंहिंजो पाण खे ॾिसो, पंहिंजो पाण खे जाचो, पंहिंजी नज़र पाण ते रखो त मां कीअं। छाकाणि त पेपर ॾियणु तव्हांजे वस आहे, चेक करणु तव्हांजे वस कोन्हे। रिज़ल्ट उहो मिलंदो जेको चेक कंदो। साॻे नमूने कर्म करणु तव्हांजो कमु आहे, पर उनजो फल उन मालिक जे हथ आहे, उहो उन जे वस आहे। तंहिंजे करे असां इंसान जेके आहियूं, असां अहंकार में भर पंहिंजो पाण खे चङो सम्झंदा, पर हक़ीक़त में चङाई उहा आहे जेका उन सचे साईं खे पास पए। जॾहिं उन्ही खे पास पए त पोइ मंदाई पंहिंजो पाण मिटजी वेंदी आहे। ऐं जॾहिं मंदाई मिटजी वई त पोइ सिधी सी ॻाल्हि आहे, दुख दर्द कष्ट पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदो आहे। जीअं भगत साहिब जो मिसाल आहे, साईं कंवरराम साहिब जो। हिकिड़े ॾींहुं उन्हारे जी मौसम गरम, त्याग मंझंदि जो, भगत साहिब राड़की साहिब आयो, जो भाउ जड़ाराम गाॾो। त जीअं पहुतो, साईं मेरदास साहिब जिन सां मिलियो, सचे साईं जे नंढे नीगर सां। तो न ईअं पुछो, चवंदा ॾींहुं घर में शाम जो न आयो या सुबुह जो न आयो? चयोसि मुंहिंजो भाउ जाड़ो नंढो, तो इनखे जंग में कैंसर आहे, सो डॉक्टर जंग कटण जे लाइ चयो आहे। तंहिंजे करे सखर सिविल हॉस्पिटल में उनखे वठी वञूं पिया, ॿियो को हल कोन्हे। चयोसि तव्हां आशीर्वाद वठी करे पोइ उनखे वठी वञो। तो हिकदमि मुस्कुराईंदे मेहरदास चयो, चइबो बाबा जी चवंदा, सचा साईं जी चवंदा त जंहिंखे कुझु ज़ख़्म हुजे, जेका थाधल संगत जे लाइ घोटवी आहे, सिर्फ़ जो फोक खणी करे ॿधजे, ज़ख़्म सही थी वेंदो आहे। तो वचन खणी मोरो चए हा साईं, ऐं थाधल ऊन्हारो वैसे ई घोटजे पई, हुन में फोक खणी करे जड़ाराम खे ॿधी छॾियो। ऐं जीअं ॿचार ॾींहुं ॿधो, भई कैंसर या नासूर त पंहिंजी जॻह ते, पर उहो निशान बि न रहियो, आख़िरी दम ताईं कोई बि जंग में कुझु न थी सो। जॾहिं असांजो जीवन हलंदो आहे, जीअं हुन चयो त जीअं सचा साईं चवंदा हुआ, यानी जेको उन्ही चयो उन्ही ते असांजो जीवन हलंदो, त पोइ दुख कोई बि न ईंदो, पोइ तकलीफ़ कोई बि न ईंदी। पर कंदासीं पंहिंजी ऐं चवंदासीं उनजे नाले ते, त पोइ रिज़ल्ट उन्ही जे हथ आहे, उहो पंहिंजे हथ कोन्हे। आमतौर जेतिरा ई ॿार हूंदा आहिनि, सभु पेपर ॾेई ईंदा आहिनि, सभु पंहिंजो पाण खे सम्झंदा आहिनि। ऐं घणा त मूं चैलेंज करे ॾिठा आहिनि, भई मां पेपर सही कयो आहे, ॾिसण वारे खां ग़लती थी आहे, एतिरो बि चई छॾींदा। ऐं वरी हू रीओपन रीचेक बि कराईंदा आहिनि, उनजे बावजूद बि वरी फेल थी पवंदा आहिनि। तंहिंजे करे रिज़ल्ट खे असांखे ध्यान में रखणु खपे, छाकाणि त पेपर ॾियणु असांजे वस आहे। पोइ ज़िंदगी में असां पंहिंजी मनमानी जे पेपर में कुझु बि लिखी अचूं, उनखे कोई थोरो मथो इन्विजिलेटर खड़ो बि रहे, असांखे मना थोरे कंदो तूं छा लिखंदे, उनजे वस में कोन्हे। हो सिर्फ़ु ॾिसी सघंदा, ॿिए खे पासे वारे खे ॾिसी करे हुनखे पंहिंजी मर्ज़ी सां लिखे, वधि वधि एतिरो करे सघो त कापी न कयो बसि। लेकिन ज़िंदगी त असांजे वस आहे। पोइ जेकॾहिं असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेही रहंदासीं, त
कोई रिज़ल्ट ना असांखे पेपर ॾियण वक़्त में ज़हन में हुअणु खपे त असां एतिरो सही कयूं जे चेक वारो सही सम्झे। तंहिंजे करे जेको दुख तकलीफ़ कष्ट या कोई थींदो आहे हक़ीक़त में उहो असांजे करे हूंदो आहे, छाकाणि त असां पाण खे सम्झी करे वेही रहूं। पर जेकॾहिं असां सम्झूं त मालिक जी नज़र में बहितर हुजूं, न सिर्फ़ सम्झूं पर अहिड़ो कुझु कयूं जे उनजी नज़र में पास पऊं, उहो असांखे पास करे। ऐं पोइ जॾहिं उहो कुझु कंदासीं, पंहिंजे जीवन खे संवारे करे हलंदासीं त पोइ सभु कुझु बहितर थींदो। पोइ जेकॾहिं कोई दुख दर्द कष्ट कोई हमलो थियो बि सही त पोइ उहो न रहंदो। जे राजकुमार तीर त हयो पर जो घाव बि कोन हो। भगत साहब पंहिंजे भाउ खे कैंसर वारो वठी त आयो पर कोई निशान बि न रहियो। ऐं उहो सभु तॾहिं थींदो जॾहिं नज़र असां पंहिंजो पाण ते रखंदासीं। असां सुबुह जो उथियासीं, उथी करे असां मालिक खे यादि करे पंहिंजी ज़िंदगी जो ॾींहुं शुरू कयोसीं। पर शाम जो घड़ी खनि वेही करे कुझु वक़्तु ख़ामोश थी अखियूं बंदि करे पंहिंजो पाण खे ॾिसूं ज़रूरु। सॼे ॾींहं में मां छा कयो, छा सोचो, कहिड़ा ख़्याल आया, कंहिंजे लाइ चङो सोचो, कंहिंजे लाइ मंदो सोचो, कंहिंजे लाइ बहितर सोचो, कंहिंजे लाइ ख़राबु सोचो। केतिरो वक़्तु मुंहिंजे अंदर में प्यार ऐं मोहबत उथंदी रही, कंहिं वक़्तु निफ़रत जा अंगारा जगंदा रहिया। केतिरो वक़्तु असांजो जीवन प्यार भरियो रहियो, उन मालिक जी रहमत भरियो रहियो, श्रद्धा विश्वास भरियो रहियो। ऐं केतिरो दफ़ो मां क्रोध में जलंदो रहियुसि, केतिरा दफ़ा मां बहितर ॻाल्हायो, केतिरा दफ़ा कंहिंखे दिलि खे ॾुखायो, केतिरा दफ़ा मां चङाई कई, केतिरा दफ़ा मंदाई कई। सिर्फ़ु कुझु मिंट वेही करे असां सिर्फ़ु सॼे ॾींहं जो एनालाइसिस कयूं, सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिसूं। असां स्वाध्याय सम्झंदा आहियूं त शायदि कोई ध्यानु कयोसीं, यज्ञ कयोसीं, पूजा कईसीं, कुझु बि कयोसीं, जेको बि कुझु कयोसीं, पर हक़ीक़त में स्वाध्याय जो मक़सदु आहे पंहिंजो अध्ययन। स्वय माना पाण, ध्यान अध्ययन यानी पंहिंजो पाण खे ॾिसणु, पंहिंजो पाण खे जाचणु। हक़ीक़त में हर रोज़ असां जॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, सॼो ॾींहुं मां कीअं कयो, केतिरो वक़्तु मां अहंकार में गुज़ारियो, केतिरो वक़्तु जी न्यास ऐं निवड़त में गुज़ारियो, केतिरो वक़्तु मां पंहिंजो पाण खे चङो सम्झो, केतिरो वक़्तु मां ॿियनि खे मंदो सम्झंदो रहियो। जॾहिं त जीअं मां पाण खे चङो सम्झां थो, साम्हूं वारो बि पाण खे चङो ई सम्झो, चङो सम्झी करे ई कयो हूंदो। पर मूंखे पाण खे ॾिसणो आहे, ॿिए खे थोरे ॾिसणो आहे। मूंखे पाण खे जाचणो आहे, कंहिं ॿिए खे थोरे जाचणो आहे। छाकाणि मूंखे त पंहिंजो फल मिलंदो न। जेकॾहिं ॿियो करे पियो थो त मूंखे पंहिंजो फल मिलंदो न, मुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे। आमतौर असां ॿियनि खे ॾिसंदा आहियूं, पाण खे भुलिजी वेंदा आहियूं। पर हक़ीक़त में पाण खे ॾिसणो आहे, ॿियनि खे भुलिजी वञिणो आहे। ऐं असां उन सचे साईं जी दामन में ईंदो त उते जेको कुझु कंदासीं उहा रहमत जो फल असांखे त मिलंदो। नेम कंदासीं, ध्यानु कंदासीं, सिमरन कंदासीं, सचे साईं जे गुणनि में वहींदासीं, शेवा कंदासीं, उते अची करे दर्शन कंदासीं, उते वेही करे जोत जगाईंदासीं, उते वेही करे जो दर्शन पाईंदासीं, उन कीर्ति में ईंदासीं, त जेको कुझु कंदासीं उहो सभु कुझु असांखे ई मिलंदो।
जेकॾहिं उहो भागनि भरियो समूह असां विञाए छॾींदासीं, किथे वेही अजायूं ॻाल्हियूं कंदासीं, वेही करे कुझु ॻाल्हाईंदासीं, अजायो पंहिंजो पाण खे वाद विवाद कंदासीं, त पोइ असां जेको आयासीं उहा हाज़िरी त ज़रूरु लॻंदी, उहो फल त ज़रूरु मिलंदो, उहा रहमत ज़रूरु मिलंदी, पर असां उन खे वधीक केतिरो पाए सघूं था, उनखे वधीक पंहिंजे वेझो केतिरो आणे सघूं था, उनखे वधीक पंहिंजो पाण खे केतिरो बणाए सघूं था, असांखे उहो ॾिसणो आहे। वञण खां बाद असां केतिरो कुझु वधीक वठी सघूं था। जेतिरो असां बहितरी तरफ़ चङाई तरफ़ वधंदासीं ओतिरो ई असांखे मिलंदो। तंहिंजे करे साईं विस्पति उन सचे साईं जे जनम जी यादि जी ख़ुशी में उन सचे साईं जो जीवन असांखे रहमतूं ॾियण लाइ थियो, पर असल ॻाल्हि आहे असां पंहिंजो पाण खे केतिरो बणायोसीं। असल ॻाल्हि आहे उन राम सां पंहिंजे जीना में पंहिंजे जनम खे केतिरो सफ़लो कयोसीं। ऐं पोइ जॾहिं उन सचे साईं जे वचननि ते हलंदासीं, उनजी नज़र में पंहिंजो पाण खे रखंदासीं, त पोइ पहिरियों त दुख ईंदो न, पर तीर वांगुरु या जड़ाराम जी जंग वांगुरु थोरो आयो बि सही, त पोइ जेके उन मालिक जी रहमत हूंदी, असां जेके उनजी रहमत ते हलंदासीं, पुण्य कंदासीं, उहे सभु उते ई ख़तमु थी वेंदा आहिनि, निशान में न रहंदो। असां सदा हित में ख़ुशि रहंदासीं, अॻिते मालिक जी रहमत में रहंदासीं। जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थिया, उहो मौक़ो असांखे हमेशह ख़ुशि ऐं ख़ुशहाल रखण सेखारे थो। हमेशह आनंद, प्यार, उन सचे साईं जो विश्वास, यकीन सां पंहिंजो पाण खे वधाइण सेखारे थो। उहो मौक़ो असांखे संसार जा सभु सुख अॻिते उन सचे साईं जा द्वार खोलण सेखारे थो। पर उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं उन सचे साईं जी नज़रनि में चङा हूंदासीं, जॾहिं उनजे क़रीब हूंदासीं, यानी हर वक़्तु कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नाम, ध्यानु, सिमरन कंदासीं, जाप कंदासीं, ऐं उनजी रहमत खे पंहिंजे अंदर में विहारे करे अमल करे इहो ई कुझु कंदासीं जीअं उन खे पास पऊं। छड़ो पाण खे सही सम्झी न वियूं, पर उन खे पास पऊं। जीअं पेपर पाण त ॾियूं, पर रिज़ल्ट चेक करण जे वास्ते। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे उनजे हवाले कयूं। हवाले करण यानी उनजे वचननि ते अमल करणु, उनजी राह ते हलणु, ऐं जॾहिं थोरो हलियासीं त पोइ जीवन सदाई सुरखरू थी करे उथंदो। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास वेंदी त पाण सभिनी ते अहिड़ी रहमत करे जे सदाई उनजे दर्शन, उनजे दीदार, उनजी राह, उनजी रहमतुनि खे पंहिंजे जीवन में अपनाए करे शल सदाई उन जे चरणनि में रहूं, उन खे ई पास पऊं। बसि इहा ई उन दर अरदास। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में साईं विस्पति जे शुभ अवसर ते सभिनी भाउरनि, भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं, सचो सच, सचो सच।